हलोली पाने धंधे धाड़ी जी करवानी हलंदी मूंसां जेकर इज्जत सां ख़ैरात नथी मिले तो पिनण खां पैसा त माण्हू वञी किथे पोरियो करे रिन में आहे छा ज़हर चइबो त अॼुकल्ह मुंहिंजा ख्वाब ॾिसण लॻी आहियां शानू वरी अॼुकल्ह वधीक मुड़ुस माण्हू थी वियो आहे इहो मंझो से तो उनजी ज़ाल वधीक थी कमाए अरे मुआ छॾ मां तोखे मां पाण थी ॾियां बाबू माण्हू शक छो कंदा आहिनि तूं पोयां वे मां तोखे रस्ते ते सम्झायां थो हाँ तूं अंधी न आहीं बाबू अंधी त आऊं धंधे जे लाइ बणजंदी आहियां अरे ॻाल्हि त ॿुध त छा तूं हाणे मुंहिंजी जासूसी करण लॻो आहीं जासूसी छाजी जासूसी तू मुंहिंजी ज़ाल आहीं ॿुधाए न काॾे वई आहीं त पोइ ॿुध आऊं हिकु गाॾी वारे सां गॾु वईसि त मां तोसां मज़ाक तो कयां तूं बि मज़ाक थी करे मूंसां इन में मज़ाक जी कहिड़ी ॻाल्हि आहे जेको सच आहे ॿुधायां थी एहुरा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए पुछ तूं भाॻ लाइ नूरीअ खे इज़त जी निगाह सां ॾिसंदी आहे असां फ़क़ीरनि जी कहिड़ी इज़त कहिड़ी बेइज़ती जॾहिं कंहिंजे अॻियां हथ टंगियो त बाक़ी इज़त कहिड़ी हे जेका ॻाल्हि पुछां थो उनजो जवाबु ॾे तूं पुछण छा थो चाहीं इहो ई त तूं हुननि खे इज़त सां ॾिसंदी आहीं या उन्हनि खे ॾिसी तोखे कावड़ ईंदी आहे छॾ उन्हनि खे तूं पंहिंजी ॻाल्हि कर ए पंहिंजी त ॻाल्हि कयां थो हुरा जेको कमु मजबूरी में कयो वञे न उहो ख़राब बि हुजे त उन सां नफ़रत नथी थी सघे तूं बि उन्हनि खे ख़राब नथी सम्झी सॼी बस्ती उन्हनि खे ख़राब नथी सम्झे हे मां तुंहिंजी ॻाल्हि थो कयां हू वरी कहिड़ियूं असांजूं पंहिंजूं आहिनि चङो हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए जेकॾहिं तूं हुन जी जाइ ते हुजी आ त तूं छा करी आ ऐं ज़हर खाई छॾियां छो तोखे शौक़ु न आहे त सॼी बस्ती तुंहिंजी तारीफ़ करे तूं सभिनी खे तबाही खां बचाए सघीं बस्ती खे बचण जे लाइ ॿियूं ई खोड़ आहिनि खबरदार मूंखे हथ न लाइजांइ तुंहिंजी सोच किनी आहे हा मुंहिंजे वेझो न अचिजांइ ॿुधाए थो छॾियां चइबो त तूं मूंसां प्यार नथी करे न हूरा तोखे प्यार जी घुर्ज बि त हुजे न प्यार जी घुर्ज कंहिंखे न थींदी आहे हूरा हिकु साल जे ॿार खे बि थींदी आहे त 100 साल जे पोड़े खे बि थींदी आहे
जो बदन तो बुखार में तपी रहे हुआ सब मुझे करे थे वाह अज जो धंधो भी वे अजायो मुंह ॻाल्हियुनि खे वधाइणो जेकॾहिं हीअ मूंखां ईअं मायूस थी घर में पई रही त धंधो त वियो नशो त ठहियो पर मानी टुकुर बि कोन मिलंदो ए हुरा उथी त डॉक्टर ॾे हलूं शानू मुंहिंजो डॉक्टर त तूं आई जॾहिं तो वटि मुंहिंजो इलाज कोन्हे त डॉक्टर छा इलाज कंदो ए हुरा मूंखे कावड़ियल आई मां सॼो ॾींहुं पंहिंजा हॾ गुॾ खोए राति जो अची तुंहिंजा हॾ गुॾ दॿाए पाण न खाई तोखे खारायां पोइ बि तूं मूं ते शक करीं थो हाणे तूं मूंखे संदूक में बंदि करे रख ऐं वञी पाण पिन चरी मूंखे ख़ैरात केरु ॾींदो तूं बि लूलो लंगड़ो भरिजी प आऊं कहिड़ी असली अंधी आहियां चइबो त तूं मूंसां प्यार नथी करे न हुरा तोखे प्यार जी घुर्ज बि त हुजे न प्यार जी घुर्ज कंहिंखे न थींदी आहे हुरा 1 साल जे ॿार खे बि थींदी आहे त 100 साल जे पोड़े खे बि थींदी आहे ऐं ॿियो त प्यार जी ज़रूरत त कुते खे बि थींदी आहे जेको कंहिंजे बि बुचकार ॾियण ते पोयां लॻंदो आहे किथां प्यार जी नज़र हुन जी नज़र सां मिलंदी आहे हिकु प्यार जो नियापो हुन जे दिमाग़ खां पुछ ताईं वञी पुॼंदो आहे जे नी कुते खे प्यार न मिलंदो आहे न त उन ॾींहुं हू खाधो खाइण बि छॾे ॾींदो आहे हा ॼण चवंदो हुजे त मां बुख ते त रही सघां थो पर प्यार बिना नथो रही सघां पर मूंखे त तुंहिंजे प्यार जी रुत सम्झ में कोन थी अचे हुन में का वफ़ाई कोन्हे का जॾहिं ॾिस सते आसमान ते तुंहिंजो दिमाग़ हुजे अड़े हाणे पंहिंजी दिलि साफ़ बि कर न हुरा दिलि त थींदी काफ़र आहे अहिड़ो काफ़र जेको हज़ारनि ते बि ईमान न आणे ऐं हिकु दुश्मन ईमान तां कुर्बान थी वञे मां वाइदो थो कयां त आईंदा तोते को शक न कंदुसि हा इंसान जंहिंखे पंहिंजो सॼण सम्झंदो आहे उहे ई दुश्मन थींदो आहे पंहिंजा इहे वादा पाण वटि रख आउं तुंहिंजे लाइ मानी ठाहे अचां तूं सुबुह खां बुखियो हूंदे हे तूं पाण बीमार आहीं मानी कीअं कंदी आहे त पोइ वठि 50 रुपया होटल ताईं वञी कुझु खाई छॾ अमान तूं बि वञ हाणे त सभु तुंहिंजी बि इज़त कंदा चङो आउं हली वेंदसि थाणे ते शानू ॾाढो ख़ुशि ख़ुशि पई लॻो किथे मिली घिटीअ में मिलियो ॾाढो टिलंदो पियो टिलंदो छो न अॼुकल्ह हुनजी ज़ाल सरस जो कमाइण लॻी आहे पर मूं ॿुधो आहे त हुन ज़ाल जो जीअण जंजाल करे छॾियो आहे हैं इहो वरी कीअं चवनि था त
सोनी ऐं भागुल जे थाणे वञण खां पोइ हुन हिकु प्राइवेट क़ैद खानो ठाहियो आहे। तीनू पूरा लाइ यो कैद खानो भागुल ऐं सोनी न पर इहो मूं ठारायो आहे। यार तूं त वॾो कमीनो इंसान आहीं। घटि में घटि हिन बस्तीअ में तो जहिड़ो कमीनो इंसान त कोन्हे। सुजंदो ई बि कोन दीनू। असां फ़क़ीरनि सां जेको फिटाईंदो सुख जो साह उन जे नसीब में ई न रहंदो। अॼु त ठांगो की पे लॻे। हलड़े हल, हाणे मूंखे नज़र जान है। मामी सब माण्हू मासी सोनिया जी इज़त था कनि, तूं बि वञ न थाणे ते। अब्बा आउं हिन उमिरि में थाणे ते वञी छा कंदसि? अमान तूं बि वञ थाणे ते, सब तुंहिंजी बि इज़त कंदा। चङो, आउं हली वेंदसि थाणे ते। आउं हिन उमिरि में थाणे ते वञी छा कंदसि? अमान तूं बि वञ थाणे ते, सब तुंहिंजी बि इज़त कंदा। चङो, आउं हली वेंदसि थाणे ते। वो कमरो जी का बि ॻाल्हि न टारींदी आहे। मूंखे त ख़बर ई न पवंदी त उहा थाणे ते हली वेंदी। जे हिनखे ख़राबु लॻे हा त पोइ कमरो खे मारे ई छो न पए। पूरा जे दिल में ज़रूर का खोट आहे। वञे हलियो भली ॿिए हंधि वञी हथु पहला, असां हिते ई ठीकु आहियूं। भागुल ऐं सोनी जी माउ खे का परवाह कान्हेगा। ही वॾो आयो आहे गैरत वारो। काल न जॾहिं तुंहिंजी ज़ाल हिकिड़ी गाॾी वारे मुड़साले सां चढ़ी वई तॾहिं तूं काथे हुए? काथे हुई तुंहिंजी गैरत? असांजे ज़बान नथा खोलियो त इन जो मतिलबु इहो कोन्हे को। शानू एतिरो बावर न कर, खुदा जो कुछ खौफ कर। रोज़ी ईअं कोन सुनबी आहे। पहुंची में वे हाँ तो लमान जल्दी से जा रही। ये चाय मानिया तो खाधी आ। हाँ, मूं कमरू सां खाई छॾी। छा थियो? दाल में एॾो लूण छो विधो अथई? किथे आहे न में एतिरो लूण? मूं मां नहीं खाधी आहे, कमरू खाई वियो आहे, उन ते तव्हां कोन कई।
तो मैं कूड़ दो करना यार देखो मनी कुत्ता ने खा नहीं मानी मैं खाई तुम शानू एतिरो बावर न कर खुदा जो कुछ खौफ कर रोज़ ईअं कोन सुनबी आहे कुत्ता मानी जहर करे छॾी अथई मथां वरी मथो थी खाए बकवास थी करे खैर ता है वरी कड़ो तूफान आयो आहे अदा वरी बंगलन वारनि केस कयो आहे जंहिंजे करे माहौल ख़राब थो थिए उन जे करे नाजाइज़ कब्ज़ा हटाया वञनि यार ॻाल्हि त गोरी थी ॾिसजे पर हाणे थींदो छा थींदो ईअं त कुझु टाइम खां पोइ पुलिस ईंदी असांजी झुगियुनि खे बिल्डोज़र घुमाईंदी या वरी सेकू खणी वेंदी बहितर इहो आहे त हाणे पुलिस जे अचण अॻु में ई बस्ती ख़ाली कजे न ये हर किस कोन थींदो असां इते ही वेठा हूंदासीं जेको थींदो वो ॾिठो वेंदो असां इते ही रहंदासीं ही आया आहिनि मोतबर असांखे हितां लॾो खणाइण वारा अबे ॾाॾे खां वठी असां हिते रहियासीं हींअर मोतबर जा रखा दोहारी छा थियो अथई मथे ते पटी छो ॿधी अथई ही कुझु न बस ईअं ईअं छा करे अथई कुझु ॿुधाए न त छा थियो आहे ओ ही